अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गज़ाला अब्दो सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गज़ाला अब्दो सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। बलोचिस्तान के ज़िले कोहिलू में बारूदी सुरंग के धमाके में एक ऑफिसर समेत 5 फौजी जवान शहीद थी विया। 6 ॼणा ज़ख्मी। ISPR मूजिब कोहिलू के इलाके काहान में ॻुझी इतलाह ते क्लियरेंस ऑपरेशन दौरान बारूदी सुरंग जो धमाको थियो। शहीदन में कैप्टन फहद, लांस नाइक इम्तियाज़, सिपाही असगर, सिपाही महरान ऐं शमून शामिल आहिनि। दुश्मन अंसरन जूं बुज़दिलाणियूं कार्रवाइयूं बलोचिस्तान जी अमन ऐं खुशहाली खे सबुताज़ नथियूं करे सघनि। घरू वज़ीर राणा सनाउल्लाह, वॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां धमाके जी मुज़म्मत। जवाननि जी शहादत ते अफ़सोस जो इज़हार। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त पाक फ़ौज जा जवान पंहिंजी धरतीअ जी हिफ़ाज़त लाइ जानुनि जो नज़रानो पेश करे रहिया आहिनि। वतन जी धरती खे दहशतगर्दनि खां पाक कंदड़ सिपाही क़ौम जा हीरोज़ आहिनि। बलोचिस्तान में एक भेरो ॿीहर दहशतगर्दीअ जी लहर, हिक ॿिए पुठियां 8 धमाका, 15 ॼणा ज़ख्मी। कोयटा में 4 खुज़दार, हब, तुर्बत ऐं कलात में हिकु धमाको। समूरनि धमाकनि में सिक्योरिटी फोर्सिस के निशानो बणायो वियो। पंजाब जो वॾो वज़ीर चौधरी परवेज़ इलाही 11 जनवरी ते असेंबली मां एतमाद जो वोट वठंदो। परवेज़ इलाही खे जॾहिं बि चवंदासीं त असेंबली टोड़े छॾींदो। लॻी रहियो आहे त एस्टेब्लिशमेंट अप्रैल में चूंडियूं कराए वठंदी। इलेक्शन में देर बि थी त तॾहिं बि असांखे को फ़र्क़ु नथो पवे। एस्टेब्लिशमेंट सां को बि राब्तो नाहे कयो। जॾहिं त 2 असेंबलियूं टुटंदियूं त पोइ चूंडियूं बि कराइणियूं पवंदियूं। PTI चेयरमैन इमरान ख़ान जूं लाहौर में मीडिया सां ॻाल्हियूं। पाकिस्तान ऐं न्यूज़ीलैंड विच में पहिरीं टेस्ट मैच अॼु खां कराची जे नेशनल स्टेडियम में खेॾी वेंदी। क़ौमी टीम जे कप्तान बाबर आज़म जो चवणु आहे त बैटिंग असांजी ताक़त आहे। कराची जी विकेट ऑस्ट्रेलिया जहिड़ी लॻी रही आहे। न्यूज़ीलैंड ख़िलाफ़ पहिरीं मैच लाइ सिलेक्टर्स सां ॻाल्हियूं थी वियूं आहिनि। कराची टेस्ट लाइ फाइनल 11 ॾिसी चूंडींदासीं। कीवी टीम जे कप्तान टिम साउथी चवे थो, नंढे खंड में खेॾणु हमेशह चैलेंज हूंदो आहे, पर असां प्लान जोड़ियो आहे, सुठी क्रिकेट थींदी। ऐं अमेरिका ऐं कैनेडा में केतिरनि ई ॾहाकनि खां पोइ आयल बदतरीन बर्फ़ानी तूफ़ान जूं तबाहकारियूं। बर्फ़ानी तूफ़ान बम सबबि अमरीका जे मुख़्तलिफ़ रियासतुनि में ज़िंदगी मफ़लूज बणियल। हंगामी हालतूं लागू, बर्फ़बारी सबबि मुख़्तलिफ़ हादसनि में फ़ौतियुनि जो अंग 22 थी वियो। अमेरिका में 5.5 लख माण्हुनि खे बिजलीअ जे फ़राहमी मुअत्तल। नॉर्थ कैरोलिना में समेत ॿियनि रियासतुनि जे कुझु शहरनि में ब्लैक आउट थी वियो। 2800 उॾामूं रद्द, 6600 खां वधीक उॾामूं देर जो शिकार। अटलांटा, शिकागो, डेनवर ऐं न्यूयॉर्क एयरपोर्ट्स ते हज़ारे मुसाफ़िर फाथल। अमेरिका जे मुख़्तलिफ़ रियासतुनि में गर्मी पद काटू 45 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुची वियो। कैनेडा जे शहरनि टोरंटो, मॉन्ट्रियल ऐं वैनकूवर जे हवाई अॾनि ते बि सवे उॾामूं मुअत्तल। ट्रेन सर्विस बि मुतासिर।